पंजाब असेंबली जा नवा चूंडियल उम्मीदवार कसम खणंदा। स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जा चूंडियल उम्मीदवार मेंबर उहिदे जो कसम खणंदा। स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड लाइ शेड्यूल जारी। हुकूमत साज़ी ॾांहुं वॾी अॻबराई। पंजाब असेंबली जा नवां चूंडियल मेंबर पंहिंजे उहिदे जो कसम खणी रहिया आहिनि। स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड लाइ शेड्यूल जारी थियण जो इम्कान। स्पीकर सप्तेन खान जो चवणु आहे त मेंबरनि जे कसम खणण खां सवाइ का बि कार्रवाई न थी। पंजाब जी नामज़द वज़ीर आला मरियम नवाज़ जी ऐवान में आमद ते शानदार आजियां। पार्लियामानी पार्टी जे इजलास में मथस मुकमल एतमाद जो इज़हार। मरियम नवाज़ जो चवणु आहे त सभिनी खे जमहूरियत जे नए दौर जी मुबारक। हू सभु गॾिजी करे मुल्क जी तरक़ी में पंहिंजो किरदारु अदा कंदा। पंजाब खे हिकु दफ़ो ॿीहर तरक़ी जे रस्ते ते आंदो वेंदो। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज़ शरीफ़ चयो आहे त मुल्क कंहिं बि दफ़े जी सट नथो सही सघे। सभिनी खे गॾिजी विहणो पवंदो। मुल्क खे पेश ईंदड़ चैलेंजुनि जो मुक़ाबिलो गॾियल इताद सां ई करे सघिजे थो। मुल्क खे मुआशी तौरु मज़बूत करणु संदसि पहिरीं तरजीह आहे। ख़िदमत दयानत ऐं महिनत जी रवायत सां अॻिते वधंदा। महिनत ऐं ईमानदारी सां अवाम जी ख़िदमत कंदा। नवाज़ शरीफ़ जी क़यादत में मुल्क खे बहरान मां कढंदा। सेनेट में भी पीटीआई बानी तरफा IMF के कर्ज ॾियण खां रोकण बाबति ख़त जी गूंज। सेनेटर पीटीआई बानी जे ख़त ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। पीटीआई सेनेटर अली ज़फ़र तरफा IMF सां राब्ता जारी रखण जो ऐलान। IMF पारां पाकिस्तान जी नई चूंडियल हुकूमत सां गॾु कमु करण ते राज़िपो ज़ाहिर करे छॾियो। IMF जे डायरेक्टर कम्युनिकेशन जूलियस कोज़िक जो चवणु आहे त निगरान हुकूमत जे दौर में इख़्तियारनि मुआशी इस्तेहकाम बरक़रार कयो। पाकिस्तान में मैक्रो इकोनॉमिक इस्तेहकाम खे यकीनी बणाइण लाइ नई हुकूमत सां पॉलिसी ते कमु करण जा मुंतज़िर आहिनि त जीअं वसी इक़्तिसादी इस्तेहकाम ऐं पाकिस्तानी शहरनि जी ख़ुशहाली खे यकीनी बणाए वञे। PP अॻवान सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त PTI तरफ़ां पाकिस्तान खे मुआशी इमदाद न ॾियण लाइ IMF ऐं ॿियनि दोस्त मुल्कनि खे ख़त मोकिलणु इंतिहाई अफ़सोसनाक आहे। जंहिं मुल्क PTI बानी खे इज़त ॾिनी उन खे वज़ीर आज़म बणायो उहो ई मुल्क जी साख खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश करे रहियो आहे। PTI रुॻो पाकिस्तान में इंतिशार अदम इस्तेहकाम ऐं अफ़रातफ़री चाहे थी। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब चयो आहे त सिंध जो वॾो वज़ीर जियालो हूंदो। सिंध असेंबलीअ में नवां चूंडियल मेंबर सुभाणे कसम खणंदा। सिंध हुकूमत ऐं KMC गॾिजी कमु कंदा। कराची जी ख़िदमत जो अमल बिना फ़र्क़ जे जारी रहंदो। अवामी मसइला रुॻो नौजवान क़यादत ई हल करे सघे थी।